लाल कयो झूलेलाल। ही भगवान ही भगवान झूलण चलन मां भी छॾाए जाए लरन लोडन मां कढी झूलण लेरन लोडन मां कढी झूलण चलन मां भी छॾाए जाए झूलण दरिया शाम जी बेड़ी पार लगाए जाए दुल्ह 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 दरिया शाम जी बेड़ी पार लगाए दुल्ह दरिया शाम जी बेड़ी पार लगाए जाए दुल्ह दरिया शाम जी बेड़ी पार लगाए जाए दुल्ह दरिया शाम जी बेड़ी पार लगाए जाए आयो लाल कयो झूलेलाल। अच्छा भजन कितना था, केॾो सुठो सॉन्ग हुयो, केॾो सुठो गीत हुयो। झूलण जे दर ते जेको आयो आहे मन जूं मुरादूं पाए, मन जूं मुरादूं तव्हांजूं सभु पूरी थींदियूं, पर मुराद ते थोरो कंट्रोल रखो। भगवान झूलण खे बि थोरो मौक़ो ॾियो त तव्हांजी हर मुराद पूरी करे। पर जे मुरादूं असां हद खां वधीक हद खां ॿाहिरि कंदासीं त हू छा करे। सभु कुझु मनुष्य खे मिले थो, इंसान खे सभु कुझु मिले थो, पर अञा वधीक खपे, अञा वधीक खपे, अञा वधीक खपे, मूंखे हिन जहिड़ो खपे, मूंखे हुन जहिड़ो खपे। उन ताईं केरु पहुचे? पहले प्रारब्ध बणियल आहे, प्रारब्ध जे अनुसार भॻवान बि ॾींदो आहे। कर्मनि जी गति बि घणी गहरी आहे, कर्मनि जे अनुसार बि भॻवान खे पंहिंजी रफ़्तार ॾियणी पवंदी आहे। इन जे करे रज़ा में राज़ी रहण बि हिकु तरफ़ आहे ऐं झूलण खां घुरण बि ॿिए तरफ़ आहे। रज़ा में राज़ी बि रहो, घुरो बि छो न घुरो, सदाईं घुरो। भॻवान खां न घुरंदा त कंहिंखां घुरंदा, पर पंहिंजे प्रारब्ध ते विश्वास बि रखो। पंहिंजे कर्मनि जो थोरो हिसाब किताब बि सम्झो कि जीअं बि आहे उहो मुंहिंजो ई पंहिंजो खातो आहे, मुंहिंजो ई पंहिंजो कर्म धर्म आहे। कल्ह जो कर्म धर्म अॼु मनुष्य खे तकलीफ़ थो ॾे त तूं अॼु कर्म धर्म पंहिंजो सुधार। संतनि जे संग में ज्ञान जूं ॻाल्हियूं खणी, भक्तीअ जो उहो ताप खणी, भक्तीअ जी तपस्या खणी पंहिंजे इंद्रियुनि खे बराबरि वस में रख। जंहिंजूं इंद्रियूं वस में आहिनि उहो सदाईं सुखी आहे। वस में न आहिनि त इंद्रियूं अञा थियूं घुरनि, अञा थियूं घुरनि, अञा थियूं घुरनि। उन्हनि खे बि वरी कुझु खपे, वरी कुझु खपे, पर पंहिंजे इंद्रियुनि खे बि प्यार कयो। तो जेको मिलियो अथई उन में राज़ी रहो। रस जो लोभ निचोड़ी वेंदे हासिल थींदे हैरानी। तूं सैलानी, मां बि सैलानी। सैलानी जो सबक हर मनुष्य खे संसार में पको करणो ई आहे। त तूं बि सैलानी है, साम्हूं वारे में बि सैलानी भाव रख, त तव्हांखे किथे बि नफ़रत न ईंदी, किथे बि वणंदड़ अणवणंदड़ काई ॻाल्हि न ईंदी, वणंदड़ अणवणंदड़ काई हालत न ईंदी। प्रिया संदे पार जी
मिरई मिठाई काने काई कराई जे तूं चखी चेत करे। भॻवान जे रस्ते ते हलण सां काई करवाट कान्हे, काई तकलीफ़ कान्हे, हर ॻाल्हि सभु सुठी आहे, सभु सुठो आहे। भॻवान तेरा भाणा मीठा लागे जात भावे साई भली का। उन्हनि कर्मनि खां पाण खे पासो कयो जिन कर्मनि खे तव्हां ॼाणो था त मुंहिंजे भॻवान खे इहे कर्म न वणनि, उन्हनि खां पाण खे पासो कयो। बराबरि आहे, पासो करणु एॾो सवलो न आहे, पर तव्हांखे जे आत्मा जो निश्चय मिली वञे त मां देह न आहियां, मां त ब्रह्म स्वरूप आहियां, मां त उहो भॻवान जो ई रूप आहियां, त तव्हांखे उन्हनि कर्मनि खां पासो करण में हिकु ताक़त अची वेंदी। तव्हां स्ट्रॉन्ग थींदव, मज़बूत थी वेंदव। जे मज़बूत मनुष्य नथो थिए त ॿिए तरफ़ ॿियो छा आहे, मजबूरी। पोइ मजबूरीअ सां ई पंहिंजो जीवन गुज़ारणो थो पए पियो। मजबूरीअ सां जीवन गुज़ारियो या मजबूतीअ सां जीवन गुज़ारियो, इहे तव्हांजे हथ में आहे। तुंहिंजे हथ में जीवन सफल करणु आहे। तूं सफल कर त तूं सुंदर रहे। जे तूं सफल नथो करे सघे, काथे राग में, काथे द्वेष में, काथे नफ़रत में, काथे वणंदड़, काथे न वणंदड़, काथे मां, काथे तूं, त पोइ जीवन सफल थी नथो सघे पियो। सफल उनजो जीवन थियो आहे जो आत्मा जो निश्चय थो करे पियो। केतिरा बि तव्हां कर्म कयो, धर्म कयो, छा बि कयो, पर आत्मा जो निश्चय आहे त तूं देह न आहीं, तूं ब्रह्म जो स्वरूप आहीं। जॾहिं तूं देह न आहीं, तूं ब्रह्म जो स्वरूप आहीं, त सभु सूर शक्तियूं तुंहिंजा साइड थी वेंदा, पासीरा थी वेंदा। छो थो सूर सदाईं, छो थो देह सदाईं, छो थो तूं पंहिंजा सूर ॾसी ॿियनि खे त मां तकलीफ़ में आहियां। ॿियनि खे कंहिंखे ॾिसंदई, तूं भॻवान खे ॾिस, भॻवान खे पंहिंजा सूर ॾस, त तुंहिंजो ॾिस आयो लाल झूलेलाल कीअं थो थी वञे। हर हालत खे वहण जी शक्ति आहे, हर विकार खे वहण जी शक्ति आहे। तव्हां उनखे वाहियो त वही वेंदव। मां त तव्हांखे आशीर्वाद ॾियां थी अॼु चेटीचंड में, नए साल में, त मुंहिंजे धरतीअ ते जेके बि ॿार बच्चा आहिनि, नंढा वॾा आहिनि, जवान बुज़ुर्ग आहिनि, सभिनी जा विकार लाल साईं तूं धोईंदो वञ, तूं वाईंदो वञ, धोईंदो वञ। जीअं मुंहिंजी सृष्टि उजली थिए, मुंहिंजी सृष्टि सुंदर थिए। छा सां सुंदर कयां? कोई रंग, कोई रूप, कोई पेंट, कोई ब्रश। पंहिंजे ॿारनि सां ई सृष्टि सुंदर करणी आहे त हुननि खे त्याग मिले, हुननि खे वैराग मिले, हुननि खे आत्मा जो निश्चय मिले। विकारनि ते घणी नज़र न विझो। जेको थी वियो उहो कल्ह जी ॻाल्हि आहे, जेको ईंदो उहो सुभाणे जी ॻाल्हि आहे। हाणे अॼु जे आनंद में जियो, अॼु जे आनंद में रहो। ॾिसो, अॼु जे आनंद में रहण सां तव्हांजे हृदय जूं जेके कलियूं आहिनि उहे गुलाब जे गुल वांगुरु खिली वेंदियूं। ॾिसो गुलाब जो गुल केॾो सुठो थो लॻे। तव्हांजो दिलि बि ईअं गुलाब जे गुल वांगुरु थी वेंदो। जान तव्हांजी एॾी हिक ॿिए में पइजी वेंदी जो तव्हां चवंदव सभु मुंहिंजी मिठी आत्मा आहे। कोई पड़ाव न लॻंदव, कोई पंहिंजो बि न लॻंदव। सभु सुठो ई सुठो, सुठो ई सुठो। सुठाईअ ते नज़र विझो, भरियल ते नज़र विझो। अधु गिलास खाली आहे, अधु गिलास भरियल आहे। तव्हां जे ख़ालीअ ते नज़र विझंदव त तव्हां सॼा साणा थी वेंदव, शक्ति निकिरी वेंदव। ऐं जे तव्हां भरियल ते नज़र विझंदव त तव्हां हेल्दी थी वेंदव, मज़बूत थी वेंदव, तव्हां में शक्ति ईंदी वेंदी। कृपा जी बारिश लाल साईं जी तव्हांजी पवंदी वेंदी। ईअं आहे या न, मां थी चवां। तव्हांखे छा थो महसूसु थिए? कंहिंखे कुझु ॻाल्हाइणो आहे? ॿुधायो, खणो माइक। सही ॻाल्हि आहे दीमोहन। असां पंहिंजी न ग़लती ॾिसी ॿियनि जी ग़लती ॾिसंदा आहियूं त असां ज्ञान खां परे 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 थी वेंदा आहियूं। जीअं तव्हां चयो था की उहो रस एतिरो आहे कि तव्हांखे विघ्न में विझंदो ई विझंदो, ऐं ज्ञान जो रस अहिड़ो आहे कि तव्हांखे दुनिया जी सैर कराईंदो। हा, ज्ञान जो रस तव्हांखे दुनिया जी सैर कराईंदो। राग द्वेष, ॿियाई जुआई, विकारनि जो रस तव्हांखे निचोड़ंदो वेंदो। हा, ॿियो? दीमा भॻवान तव्हांखे चेटीचंड जूं लख लख वाधायूं, करोड़ करोड़ वाधायूं। हमेशह दीमा भॻवान तव्हां पंहिंजे भक्तनि सां, तव्हांजा भक्त तव्हां सां ख़ुशि हुजो ऐं तव्हांखे भॻवान हेल्थ वेल्थ जाम वॾी सुठी ॾे
जीअं तव्हां हमेशह मंदर में ॾुकूं ॾुकूं पाईंदा अचो। हाँ मंदिर में तो ॾुकूं पाइणी ई आहिनि न मूंखे। लाल साईं जे दर ते त ॾुकूं पाए पाए त मां तिखी थी थियां भई। हाँ और भीमा भगवान अॻे साल तव्हां हिकु आशीर्वाद कयो हुयो सभिनी खे त तव्हांखे ईअं सुठो न पियो लॻे त असां बीह करे रोटी खाऊं, त भीमा भगवान चेटी चंड खे छॾे हुन खां पोइ हर चंड ते सभु हेठि धरतीअ ते वेही रोटी खाईंदा। अरे वाह, धरती माता जी भी आशीष थींदव, वाइब्रेशन ईंदो हुन प्रसाद में। उहो ई भीमा भगवान हिन दफ़े तव्हां ज्ञान जो असांखे आशीर्वाद कयो आहे, माना मन ई ख़ुशि थी वियो, हिन खां सवाइ कुझु न खपे, सभु अची वियो हुन में। ॾाढो सुठो। ॿियो भीमा भगवान आपने जैसे बताया कि भरेले पर नजर रखते हो तो जीवन में जैसे बाहर आ जाती है, भरपूर हो जाते हो, और खाली पे नजर है तो अंदर से खाली खोखले हो जाते हो। खोखले हो जाते हो, खोखला नहीं होना है। सही है भीमा भगवान, साम्हूं वारे जी हमेशह सुठी ॻाल्हियूं खणिजे, जेतिरी असां सुठी ॻाल्हियूं खणंदासीं ओतिरा असां ई भरंदासीं। हाँ, शौक तो सबका यही होता है ना, मैं सामने वाले को अच्छा करूँ, इसको बनाऊँ, सबका तो शौक़ यही होता है ना, पर रास्तो जेको आहे उहो माण्हू खे सम्झ में नथो अचे। शौक़ु सभिनी खे इहो ई हिकिड़ो हूंदो आहे त भई मां सभिनी खे सुठो ठाहियां, पर सुठो ठाहिण जो उनखे रस्तो नथो मिले पियो। तो सुठो ठाहिण जो रस्तो छा आहे, कंहिंखे बि तूं सुठो ॾिस, तुंहिंजे घर मां छा वेंदो, सुठो ॾिस, तोखे ॾिसण थो अचे हे बुरो आहे पर तूं चओ सुठो आहे, तव्हांखे छा थींदो, शब्दकोश मां शब्द कढो, बुरे खे बि सुठो चओ त उहो हिकु ॾींहुं सुठो थी वेंदो, बुरे खे तव्हां बुरो ॾिसंदव त उहो वधीक बुरो थींदो वेंदो। त प्रोसीजर सही रखो न पंहिंजो, तव्हां पंहिंजो रस्तो सही रखो, तव्हांखे भगवान साथ ॾींदो। हा जल्दी जल्दी बोलो, टाइम वेस्ट। तव्हां असांखे इहा शक्ति ॾेई वञो, असां भली शक्ति अञा वधायूं कि सुठो ॾिसूं सभिनी। हा हिमोन कुझु बि ॻाल्हि थींदी आहे त हिकिड़ी लाइन यादि ईंदी आहे, मूंखे चिंता न काई आहे, दादी भॻवत वेठो आहे, मूंखे चिंता न काई आहे, भीमा भॻवन वेठो आहे, मूंखे फिक्र न कोई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे चिंता न काई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे फिक्र न कोई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, सॼे जग खे संभाले मूंखे संभाले, जग खे संभाले मूंखे संभाले, मां छो वेठो सोचां, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे चिंता न काई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे फिक्र न कोई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, सॼे जग खे संभाले मूंखे संभाले, जग खे संभाले मूंखे संभाले, मां छो वेठो सोचां, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे चिंता न काई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे फिक्र न कोई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे, मूंखे चिंता न काई आहे, मुंहिंजो झूलण वेठो आहे। आयो लाल कंदो त आयो लाल थी वेंदो, तव्हां दुख ॻणींदो त दुख ॻणजंदव, भॻवान 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 ॾिसंदो त तव्हांजी शक्ति वधंदी वेंदी, ताक़त वधंदी वेंदी, न त दुनिया मां दुख कढी थोरी सघंदो। केरु आहे जेको संसार मां दुख कढे, कई पीर आया, पंडित आया, कई ॻाल्हियूं थियनि थियूं, सुठियूं बि थियनि थियूं, विकार बि थियनि था, पर अहिड़ी काई घड़ी आई आहे छा जो संसार मां सभु दुख जूं गठड़ियूं खणी करे तव्हां काथे फिटी करे सघिया आहियो? ईअं त थियो ई न आहे न, ईअं त थींदो बि न आहे। धरती, आकाश, जल, वायु ऐं अग्नि, इहे सभु 5 तत्व आहिनि जिन सां सॼी प्रकृति माता ठही आहे, ऐं उनखे हलाइण जे लाइ 3 गुण आहिनि, रजो गुण, सतो गुण, तमो गुण, उहे उनखे हलाइनि था।
उन्हनि सां उहा माता प्रकृति हले थी। हाणे प्रकृति माता जेका ठही आहे उहा बदिलजंदड़ आहे, हर ॻाल्हि बदिलजंदड़ आहे। त बदिलजंदड़ ॻाल्हियुनि खे, बदिलजंदड़ हालतुनि खे, बदिलजंदड़ प्रकृतिअ खे तव्हां चओ था हिकु हंधि बीह रहे, त इहो त थी नथो सघे न। तव्हां चओ था दुख आयो, मां चवां थी त गुण चेंज थियो, गुण बदिली थियो। सतो बदिली रजो थो थिए, रजो बदिली तमो थो थिए, तमो बदिली वरी सतो थो थिए पियो। त असांखे तरसणो आहे, वेट एंड वॉच, थोरो धीरज करिणो आहे। भई गुण चेंज थींदो, हालत पाण ई चेंज थींदी, प्रकृतिअ में चेंज सभु थींदो, बदिलाव ईंदो वेंदो। अॼु प्रकृति हीअं थी हले त सुभाणे हूअं बि हलंदी। तंहिंजे करे थोरो धीरज ज़रूरी आहे। धीरज जंहिं मनुष्य खे कान्हे उहो मनुष्य सदाईं दुखी 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 रहे थो। पर जेकॾहिं धीरज दिलि में तूं डाल, सब्र बि मनुष्य जी क्वालिटी हुजे, सब्र जी। सब्र तव्हां सभु चवंदव सब्र करिणो आहे, सब्र करिणो आहे। मुंहिंजे गुरूअ सेखारियो धीरज करिणो आहे। सब्र कंदव माना तव्हां सहंदव, सहंदव त सही 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 तव्हां केतिरो सहंदव, आख़िर तव्हां कॾहिं न कॾहिं टुटी पवंदव। इन जे करे सहारो आहे, तूं सहे थो त उन सां गॾु विसरी बि वञ त तूं छा सहीं। जेसि ताईं मनुष्य विसरे नथो पियो, इंसानु विसरे नथो, तेसि ताईं उहो जेको सहणु आहे उहो सहण शक्तिअ खां ॿाहिरि थी थो वञे, ऐं किथे न किथे उहा सहण जी शक्ति टुटी थी पए पई ऐं मनुष्य कंहिं न कंहिं विकार में किरी थो पए पियो। पर जेकॾहिं तूं पंहिंजे आत्मा जो निश्चो ठाहींदे, ऐं देन आहियां मां भॻवान जो रूप आहियां, मां तो आत्मा आहियां, त उन सां तुंहिंजी सहण जी जेका शक्ति आहे उहा अथक थी वेंदी, उन में तूं थकिजंदे न। ऐं छो जो इन निश्चय करण सां तव्हांखे जेके हालतूं, तव्हांखे जेके विकार, तव्हांखे जेके हिक ॿिए जूं बुराइयूं, कुझु बि तव्हांखे हिते दिलि में लॻे थो पियो, उहो तव्हांखे लॻणु बंदि थी वेंदो। जीअं तव्हां बरसाति पए थी, रेनकोट पायो था या छटी खणो था, त बरसाति तव्हांखे लॻणु बंदि थी थिए, पर बरसाति पवणु बंदि नथी थिए। इन जे करे दुख दुनिया में ईंदा ऐं वेंदा, पर जेकॾहिं तव्हां हे कवच पाईंदव त मां देन आहियां, मां त ब्रह्म जो स्वरूप आहियां, त उन कवच सां तव्हांखे दुख हिते टच न कंदा, हालतूं टच न कंदियूं, ॿिए जा विकार ऐं पंहिंजा विकार तव्हांखे लॻंदा न। ऐं तव्हां उन कवच पाइण खां पोइ हिकदमि निर्लिप नारायण थी वेंदव ऐं भॻवान सां मिली हिकु थी करे तव्हां पंहिंजे जीवन जी यात्रा खे सुखद बणाए सघो था। न त संसार में तव्हां केतिरो बि चओ मां न सहां, पर सहणो पवंदो ई पवंदो। तव्हां केतिरो बि चओ मूंखे दुख न अचनि, पर प्रकृतिअ जे अनुसार, प्रारब्ध जे अनुसार, टाइम जे अनुसार उहे तव्हांखे केॾी महिल न केॾी महिल ईंदा वेंदा। त उन में तव्हांखे पंहिंजी मज़बूती वधाइणी आहे, न कि दुनिया मां दुख दर्द निकिरी वेंदा, पर दुख दर्द वेंदा विसरी, दुख दर्द वेंदा निकिरी, ईअं न निकिरी न वेंदा, पर दुख दर्द वेंदा विसरी। जे तूं सतगुर दर ईंदे, जे तूं झूलेलाल दर ईंदे। भॼन ॿुधाइनि भई दुख दर्द विदय विसरी, जय सतगुर दर ईंदे। मालिक बार कहीं तिने दम दम में आदर, तुझे मालिक बार खड़ी निंद दम दम में आदर, तुझे मालिक बार खड़ी निंद दम दम में आदर, तुझे मालिक बार खड़ी निंद दम दम में आदर। तिने अवलिय मां सवली, जे सतगुर दर भली विष्ण पदार्थन में, तुंहिंजो मञणो हुजई पातल, विष्ण पदार्थन में तुंहिंजो मञणो हुजई पातल, भली विष्ण पदार्थन में तुंहिंजो मञणो हुजई पातल, भली विष्ण पदार्थन में तुंहिंजो मञणो हुजई पातल। सुभ लाल युक्तिअ सां कॾहिं नाम कंदो दाख़िल, सुभ लाल युक्तिअ सां
तो मिलाप कंदो दाखिलो सभई शौक़ विंदे विसरी दे लालण धरई दे सभई शौक़ विंदे विसरी दे लालण धरई दे दुख दर्द विंदे विसरी दे झूलण धरई दे दुख दर्द विंदे विसरी दे झूलण धरई दे सच्ची सिकाई शरदा सा कुछ आहली प्यारा 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 रखे प्रेम ही प्यार सचो वही अंदर में तो आवर रखी प्रेम प्यार सचो रहे अंदर जो आवर चखे मोहब्बत जी मिसरी जिमें ख्याल वजन विसरी ओ चखे मोहब्बत जी मिसरी जिमें ख्याल वजन विसरी दुख दर्द विसरी जे बाल कदर दे दुख दर्द विजय विसरी जे झूलण धरई दे दुख दर्द विजय विसरी जे बाल कदर दे ओ बलि कर मन तीजन में काल खिलहूं जई आफत बलि कर मन तीजन में काल खिलहूं जई आफत बलि कर मन तीजन में काल खिलहूं जई आफत बलि कर मन तीजन में काल खिलहूं जई आफत सब सतगुर रे मथ के आहे मेटण जी ताकत सब सतगुर रे मथ के आहे मेटण जी ताकत इंदे अवलिय मां सवली जे लालण धरई दे इंदे अवलिय मां सवली जे लालण धरई दे दुख दर्द विजय विसरी जे लालण धरई दे दुख दर्द विजय विसरी जे झूलण धरई दे दुख दर्द विजय विसरी जे बालन धरई दे नहीं तो सबको ऐसे आप बोलते हो लाल लाल तो सब झूलने का बाल ही है झूलण जा ॿार ई आहिनि। सुठो और ॿियो छा ॿुधाईंदो लाल दिलवान भॼन में लाइन हुई खाई मोहब्बत जी मिसरी ख़्याल वेंदे विसरी त तव्हांजे प्यार में ई शक्ति आहे जेका ख़्यालनि खे विसारे थो सघे हा न ख़्याल खे विसारणो आहे पकड़णो न आहे बसि ॻाल्हि एतिरी आहे हा ॿियो हेलो हा बोलो जी मां भॻवान मुंहिंजे दिलि जे पास असांखे छा करणु खपे गुरु गुरु ख़ुशि त भॻवानु ख़ुशि गुरु विसरे त भॻवानु बि विसरे त असांखे छा करणु खपे जो गुरु ख़ुशि थिए जीअं असांखे हुन गुरूअ जो जेको ज्ञान प्राप्त थिए थो उहो सिर्फ़ु कननि सां ॿुधूं था वाणियुनि में लिखूं था ॿियनि खे ॿुधायूं था ॼऊं था असां सत्संग में वञूं था असीं सत्संगी आहियूं हुन सां त जीवन ठहियो वेंदो त असीं अहिड़ो छा कयूं जो तव्हांजो जो गुरूअ जो ज्ञान असांखे मिले ऐं असीं प्रैक्टिकल में कयूं ऐं गुरू ख़ुशि बराबरि ॾियारी ईंदी आहे ॾिया ॿारण लाइ तव्हां मूंखे हिकु जवाबु ॾियो आपसे ही मैं पूछ रही हूँ जिसने सवाल किया हाँ जी ॾियारी ईंदी आहे त तव्हां छा कंदा आहियो हिकु ॾीओ ॿारण लाइ छा कंदा आहियो पहिरीं छा कंदा आहियो पहिरीं ॾीए बंदोबस्तु कंदा आहियूं पोइ हुन में तेल हुन में वाती पोइ हुनखे माची पोइ हुनखे छा कंदा आहियो माची जलाईंदा आहियूं माचिस जलाईंदा आहियो हाणे तव्हांजो ॾीओ बि तयारु आहे वाटी बि तयारु आहे गिहु बि पियल आहे सभु हा। कुझु पियल आहे हा पर हिकु चिंगारी कान्हे ऐं ॾीओ वटि वाटी सभु जेको तयारु आहे
पर हिकु माचिस जी तीलीअ खां सवाइ तव्हांजो ॾीओ त ॾियारीअ में ॿरंदो न आहे न, न भरंदो। त उहा चिंगारी खपे। उहा चिंगारी आहे गुरूअ वटि। हाँ, हाणे गुरूअ वटि उहा चिंगारी खणी करे तव्हां पंहिंजो ॾीओ ॿारे सघो था। ऐं गुरू उहा चिंगारी ॾींदो सत्संग में। ठीकु। तॾहिं इहा ॻाल्हि मशहूरु आहे, एक घड़ी आधी घड़ी आधीअ ते पुण आद, संतन से की गोष्ठी। पुठियां छा बि आहे, मां चवंदी आहियां तव्हांजो शरद जीवन आबादी हुजे, असां उहो नालो न खणंदासीं त बाक़ी दिन बर्बाद। तव्हांजो शरद आबादी हुजे, पर जेकॾहिं तव्हां गुरूअ सां, गुरूअ जे ज्ञान सां उहा संग रखो था, सत्संग खे ठाहियो था, त तव्हांजे जीवन में उन ॾीए वाटी तेल खे हिकु चिंगारी मिलंदी। ऐं मुंहिंजे नासिक में ॾाढो सुठो वॾो सत्संग थींदो। मां त इहो चाहियां थी पई, पर हाणे कोई निकिरे, मूंखे ख़बर न आहे तूं संत आहीं, वो नासिक जो आहे या उल्हास जो आहे। मां बोरेलीअ में रहंदो आहियां, बम्बईअ में। एंड जिते बि हाँ, मनुष्य रहे थो उते पंहिंजो ॾीओ ॿारे, जुड़ी वञे खाली सत्संग सां ऐं ॾीओ ॿारे, त तुंहिंजे आसपास वायुमंडल अहिड़ो सुठो तोखे मिलंदो जो तूं सॼी ज़िंदगी ज्ञानमय गुज़ारींदी। मन में अलाए छो मतिलबु ईअं लॻंदो आहे भई मां सत्संगी थी वियुसि। ऐं सत्संगी थियण सां जेको मुंहिंजो गुरूअ जो ज्ञान जो मूं वरितो आहे, प्रैक्टिकल में मूंसां छा थियो, असां ॿुधी ॿुधी घणो ॿुधूं, लिखी लिखी घणो लिखूं। कंहिंखे असां चवंदा सत्संगी, असां हाणे ईअं लॻंदो आहे भई असां सत्संगी थी वियासीं, हाणे हिकिड़ी वॾी पग पाती। जॾहिं मूंखे मन में शांती लॻी। उहो ॻाल्हि न आहे त घणो पढ़ण सां, घणो लिखण सां, घणो ॿुधण सां कुझु थिए थो, पर हिकिड़ी ख़ाली ॻाल्हि पकी करणी आहे त तूं देह न आहीं, तूं ब्रह्म जो स्वरूप आहीं। इहा हिकु ॻाल्हि पकी करणु माना हिकु माचिस जी तीली पंहिंजे ॾीए खे लॻाइणु, जंहिंसां जोत जगी वेंदी ऐं जोत सां जोत, जोत सां जोत, जोत सां जोत, ॿिया बि ॾीआ ॿरी वेंदा, जीअं ॾियारी थी वेंदी आहे। पर पहिरीं हिकु माचिस जी तीली जेका खपे, उहा माचिस जी तीली हिकु निश्चो आहे ब्रह्म ज्ञान जो, त तूं देह न आहीं, तूं ब्रह्म जो स्वरूप आहीं। हाणे पको इहो करिणो आहे, पर इहो पको तोखे केरु कराए सघंदो? जंहिं पंहिंजी जोत जॻाई हूंदी, उहो तुंहिंजी बि जोत जॻाईंदो। बाक़ी घणो लिखणु, घणो पढ़णु, घणो करणु, उन सां छा थींदो? कर्मनि सां त उहो कर्मनि जी गति गहन आहे। उन सां त जेको थींदो, कर्म सृष्टिअ जी सुंदरता आहे, कर्म जीवन जी सुंदरता आहे, कर्म समाज जी सुंदरता आहे, कर्म परिवार जी सुंदरता आहे। पर कर्म ई सभु कुझु आहे, इहो न आहे। छाकाणि त कर्म केतिरो बि मनुष्य करे थो, पर उनखे मन जी शांती नथी मिले पई। केतिरो बि करे, मिटीअ जी दीवार खे तव्हां केतिरो बि पाणी विझो, वरी उनखे साफ़ु कयो, वरी मिटी निकिरंदी, वरी मिटी निकिरंदी, पर पकी दीवार खे तव्हां खणी ब्रश हणो, खणी साबुण हणो, पर उहा साफ़ु सुथरी चिमकी पवंदी। अहिड़े नमूने हीअ जेका देह आहे, तव्हांजे मन जो अध्यास आहे, तव्हांजे ॿुधी जेका आहे, देहदारी ॿुधी, उहा कची आहे, कची मिटीअ जी दीवार आहे। थोरो कंहिं चयो सुर त मन थो हले, थोरो कंहिं चयो त बेइज़ती थी महसूसु थिए, थोरो कंहिं चयो त नफ़रत थी महसूसु थिए, थोरो कंहिं चयो त आई एम राइट जी झंडो थो झूले माण्हू, ॿिए खे ग़लति थो साबित करे, ॿिए खे ग़लति साबित करण लाइ माण्हू जान जी बाज़ी बि थो लॻाए, पाण खे सही साबित करण लाइ माण्हू जान जी बाज़ी थो लॻाए। कर्म त इहे ई था थियनि न। पोइ इन्हनि कर्मनि में तव्हांखे कर्म में बि बरकत नथी पए पई, त कर्म में काई बरकत पएव, उहा बरकत बि नथी पए। छो जो जेतिरा बि तव्हां कर्म कयो था, वरी हिते तव्हांखे कुझु न कुझु अतृप्ति तव्हां सां टकराए थी। केतिरा बि कर्म कयो था, कर्म सभु संसार में सुठो आहे, पूजा बि सुठी आहे, कीर्तन बि सुठो आहे, दान धर्म बि सुठो आहे, कुझु बि ख़राबु न आहे। संसार में हर शइ सुठी आहे, पर सभ खां पहिरीं आहे ज्ञान। सभ खां पहिरीं आहे ज्ञान। ज्ञान माना छा? वॾा वॾा पोथियूं पढ़णु ज्ञान आहे, उहो काई ध्यान जी ॻाल्हि न आहे, पर तव्हांजे दिलनि मां नफ़रत निकिरी वञे,
तव्हांजे दिलनि मां द्वेष निकिरी वञे, तव्हांजे दिलनि मां पास्ट प्रेज़ेंट फ्यूचर इहो सभु मिटिजी वञे, उहो जेकॾहिं अंदर में तव्हांजे स्थिति उहा सुठी थी वञे त उहो आहे ज्ञान। हाणे उहा स्थिति सुठी कीअं थींदी? जॾहिं तव्हां रियलाइज़ कंदव, महसूसु कंदव त तूं देह न आहीं, हीअ तूं ब्रह्म जो स्वरूप आहीं। मां मार्केट में वेंदसि, थेलो हथ में खणंदसि 4 शयूं वठण जे लाइ, थेले में 4 शयूं विझी ईंदसि, थेलो मुंहिंजो हेल्पर थी वियो, घर अची 4 शयूं पंहिंजे जॻह ते रखंदसि, थेले खे पंहिंजी जॻह ते रखंदसि। थेलो मुंहिंजो छा आहे? हेल्पर आहे, मुंहिंजो मददगार आहे। अहिड़े नमूने हे जेको थेलो आहे, शरीर आहे तव्हांजे 5 तत्वनि जो पुतलो आहे, जेको हे मास जो टुकड़ो आहे, उहो तव्हांजो थेलो आहे, मददगार आहे तव्हांजो। तव्हां वरी उनखे ई मंज़िल ठाहे छॾियो आहे। इन जो मान कीअं थिए, इन जो अपमान न थिए, इनखे सभु सुख मिलनि, इनखे हीअं थिए, इनखे मच वांट्स मोर, अञा खपे, हिन जहिड़ो खपे, हुन जहिड़ो खपे, हिनखे मिलियो मूंखे न मिलियो, हीअं छो थियो, हूअं छो थियो। हिन थेले में तव्हां अची विया आहियो, पर थेले जे अंदरि जेके तव्हां 4 शयूं ख़रीद करे आया आहियो, त्याग, वैराग, आत्मा जो निश्चो, प्रेम जी भावनाऊं, उहे तव्हां सभु भुलिजी वियो। थेले मां शइ कढणु भुलिजी वेंदव त थेले में गंदी थींदी या न थींदी न। तव्हांजे अंदर में बि त्याग आहे, वैराग आहे, प्रेम जो देवता आहे, सभु कुझु सुठो आहे, सुठियूं फीलिंग्स आहिनि, उन्हनि खे तव्हां कढणु भुलिजी विया आहियो। पर तव्हां हिन ख़ाली थेले में पइजी विया आहियो। थेलो ॾाढो सुठो आहे, थेली ॾाढी सुहिणी आहे, थेलो ॾाढो हीअं आहे, उन में अटकी पिया आहियो। इन करे अखि अटके पर दिलि छो अटके? भवण मिसल मन छाजे लाइ भटके? पर हिकु हिकु इंसान जो मन भटकी वियो आहे। हाणे भटकण खे बदिलायो, मन खे थिर कयो, प्रेम जी चिंगारी ॾियो, आत्मा जे ज्ञान जी चिंगारी ॾियो, जेका गुरू खां मिलंदी। मां त पंहिंजी मशाल खणी आई आहियां न, तव्हां ॿारियो पंहिंजो ॾीओ। हाणे तव्हां नथा ॿारियो त मां छा कयां? मुंहिंजी त मशाल आहे ई आहे न, पर तव्हां बि उन मां मशाल मां पंहिंजो ॾीओ ॿारियो त मां बि ब्रह्म स्वरूप आहियां, मां बि आत्मा आहियां, मां अजर आहियां, मां अविनाशी आहियां। मुंहिंजो कॾहिं नाश नथो थी सघे। झूलण भॻवानु तव्हांखे केॾी थो आसीस करे, सभु ॾींदो। संसार में बि सभु ख़ुशियूं ॾे ई थो न भॻवानु, नथो रोई ॾे। सभिनी खे, सभु हाथीअ खे मण, किवलीअ खे कण ॾियण लाइ ॿधल आहे। तोखे बि ॿधल आहे, पर तोखे खपे ज्यादा, तोखे खपे हिन जहिड़ो, तोखे खपे हुन जहिड़ो, त पोइ तूं हमेशह अतिरपत आहीं। पंहिंजी प्रालत में बि मनुष्य खे संतोष कान्हे, पर जब आवे संतोष धन, तब सभु धन धूल समान। उहो संतोष खे हासिलु कयो, उहा मंज़िल हासिलु कयो त मूंखे पंहिंजे ॻाल्हि में थिर रहणो आहे, पंहिंजे मन खे थिर रखिणो आहे, भटकाइणो न आहे ऐं प्रेम जी चिंगारी ॾियणी आहे। अरे वीहो उणिवीहो हलायो न, छा थो थिए पियो? मां हिन साल तव्हांखे वचन ॾिनो आहे, 19-20 चलेगा तो मन तेरा नहीं चलेगा। वीहो उणिवीहो हलायो न, छा आहे भला? हर परिवार में, हर समाज जे एंगल में, संसार में 19-20 थींदो आहे कि न थींदो आहे? थींदो ई आहे। केतिरो बि तव्हां पंहिंजे देह खे बराबरि रखो, खणी सॼो ख़्यालु पंहिंजे देह में रखो, पोइ बि 19-20 तव्हांखे हलाइणो ई पवंदो। त जॾहिं 19-20 हलाइणो ई आहे त ख़ुशीअ सां ख्वाब छो नथा कयो पिया? जीअं आहे तीअं वाह वाह, हलाई त हला, वियाणी त बसि, मुंहिंजी वाग झूलण तुंहिंजे बसि, ईअं छो नथा कयो पिया? इहो सभु कंपनी तव्हांखे मिलंदी मुंहिंजे सत्संग जी, तॾहिं तव्हांजी ॿेड़ो पार थींदो। ऐं मां खुलियल अखरनि में चवां थी, पोइ तव्हां ॼाणो, तव्हां कमु ॼाणो। आज झूलेलाल भगवान का बर्थडे है, तो झूलेलाल भगवान के लिए केक तो और लाना पड़ेगा ना। मेरा बच्चा बोल रहा है आज झूलेलाल भगवान का जन्मदिन है, तो झूलेलाल भगवान के लिए केक तो लाना पड़ेगा ना। तो तू लेके आए क्या केक? मैं वीडियो पर से बनाने को देखता हूँ कैसे बनाते हैं। अच्छा, आपकी पढ़ाई होती है बराबर? हाँ, पर मोबाइल कितना देखना चाहिए बोलो, माइक पर बोलो। हम एक मोबाइल से दूसरे मोबाइल तक देख सकते हैं। खाना खाने के टाइम मोबाइल देखना चाहिए? नहीं।
नहीं, क्यों नहीं? क्योंकि आदमी को मालूम नहीं पड़ता है ना कितना खाना खाया, उसकी वजह से आंखें खराब हो जाती है और पेट भी बाहर आ जाता है। पेट भी बाहर। अच्छा, आदमी को मालूम नहीं पड़ता है कि कितना खाना खाया। जब तू मोबाइल देखता है तो तू ज़्यादा खाना खाता है तो पेट भी बाहर आ जाता है। सवाल है कि जो 19-20 नहीं चलाएंगे तो क्या होगा? 19-20 चलाने चाहिए, दिमाग ने वचन दिया ये साल का, नहीं चलाएंगे तो क्या होगा? 19-20 नहीं चलाएंगे तो दिमाग चलेगा। दिमाग चलेगा। ताली बजा। 19-20 नहीं चलाएगा तो दिमाग चलेगा। और अगर 19-20 चलेगा तो दिमाग भी नहीं चलेगा। 19-20 चलाएगा तो दिमाग ही नहीं चलेगा, मन भी नहीं चलेगा। मन भी नहीं चलेगा ना। नंदा नंदा भारत अब भगवान, अभी आपने बोला ना चेटी चंद साल में एक बार आता है, तो ये जो आज चेटी चंद है उसमें हम लोग झूलेलाल की महिमा करते हैं, तो उस महिमा में मज़ा आता है बहुत करने में और बहुत अच्छा लगता है। इसकी महिमा करते हैं, पल्ला पाते हैं, प्रसाद करते हैं, सब में मज़ा आता है। माँ पंहिंजे ॿारनि खे सभु सेखारींदी आहियां। मैं क्या बोलती हूँ, क्या बनो? ऑलराउंडर। ऑलराउंडर बनो। ऑलराउंडर बनने में सब आ जाता है, परिवार भी आता है, स्टडी भी आती है, फ्रेंड सर्किल भी इतनी होती है जितनी ज़रूरी है, भगवान भी होता है, झूलेलाल भी होते हैं, गुरु जी भी होते हैं। पढ़ाई होती है आपकी? हाँ जी भगवान। अच्छी होती है? हाँ। कैसे पढ़ाई करते हो, बोलो? पढ़ाई शांति से एक अकेले बैठ के रूम में करनी चाहिए जहाँ पर डिस्टर्बेंस नहीं हो। डिस्टर्बेंस नहीं होगा तो हम पास हो जाएंगे एग्ज़ाम में। टीवी नहीं हो, मोबाइल नहीं हो, साइड में घंटी बजेगी या किसकी भी कुछ आवाज़ आएगा तो हम लोग की पढ़ाई में फ़र्क पड़ सकता है। हाँ, बहुत अच्छा। गुस्सा आना चाहिए। मां सभिनि में भगवान ॾिसंदी आहे। सिंधी ॻाल्हाइण बाक़ी अचणु खपे। आयो लाल कयो झूलेलाल। चारई चिराग तुंहिंजा बरन हमेशा, चारई चिराग तुंहिंजा बरन हमेशा, ओ चारई चिराग तुंहिंजा बरन हमेशा, चारई चिराग तुंहिंजा बरन हमेशा। पंजो मां ॿारन आया भला झूलेलाल, पंजो मां ॿारन पंजो मां ॿारन आया भला झूलेलाल, सेवण जा सिंधड़ीअ जा, सेवण जा सिंधड़ीअ जा सगी शाबाश कलंदर। दिल दिल जे अंदर बलीदा पहला नंबर हो लालम जी, हो लालम जी। अज तेरे बचड़े ने आना है, तेरे बचड़े ने आना है, तेरे लाल ने आना है, तेरे बचड़े ने आना है, तेरे लाल ने आना है। वो सबको बोल के रखना माँ कि अज तेरे बचड़े ने आना है, सबको बोल के रखना माँ कि अज तेरे बचड़े ने आना है। वो प्रेम से बोलो, वो सारे बोलो, वो मिल के बोलो, वो दिल से बोलो। जोरदार तालियों से स्वागत। आयो लाल सभई जाओ। तारिन में अलाए कंजूसी छो था कयो, समझ में नथो अचे। आयो लाल सभई जाओ। नाश्तो तो मां सम्झां थो सभिनी खाधो आहे, कोई रहिजी बि हुजे त वांदो न आहे, वरी खाए। ए, नहीं जाना।
सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब जूं अचनि प्रेमी ख़ुशीअ में मगन पिया झूमन नचन जो तूं साहिब जूं अचनि सुहिणा रस्ता पिया सजन मुंहिंजो ठरे पियो मन जो तूं साहिब जूं अचनि रखत जोतन वारे ते हाणे पूरी कंदो रखत मुंहिंजे लाल ते हाणे पूरी कंदो बहुत अच्छा डांस किया साजे को चवे थीवे जो माला माल सिक साजे को चवे थीवे जो माला माल ओ आयो लाल दुले ले पारो आयो लाल घोड़े पारो आयो लाल काली पारो आयो लाल घोड़े ते आयो मुंजो लाल सब जाओ जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंजो लाल सब जाओ जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल ओ आयो लाल झूलेलाल बटन मारो आयो लाल कले मारो आयो लाल राणे मारो आयो लाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल घोड़े ते आयो मुंहिंजो लाल सभई चओ जय झूलेलाल
झूलेलाल सभई जो जय झूलेलाल। मेन मकसद है कि मेरी सृष्टि सुंदर करो, उसके लिए हम सब बच्चे दौड़ रहे हैं। आप सबकी आशीर्वाद चाहते हैं, मेरी सृष्टि सुंदर करो। आपके